जी नाज़रीन, अवांखे अवामी न्यूज़ पारां अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे PS 42 ते आज़ाद उम्मीदवार अली पोर PP जे PS 42 ते नामज़द उम्मीदवार अली हसन हिंगोरजे जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। जी नाज़रीन, अवांखे अवामी न्यूज़ पारां अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे PS 42 ते आज़ाद उम्मीदवार अली पोर PP जे PS 42 ते उम्मीदवार अली हसन हिंगोरजे जे हक़ में हथ। जी नाज़रीन, अवांखे अवामी न्यूज़ पारां अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे PS 42 ते आज़ाद उम्मीदवार अली पोर PP जे PS 42 ते नामज़द उम्मीदवार अली हसन हिंगोरजे जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। नाज़रीन, अवांखे अवामी न्यूज़ पारां अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे PS 42 ते आज़ाद उम्मीदवार अली पोर PP जे PS 42 ते उम्मीदवार अली हसन हिंगोरजे जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। जी नाज़रीन, अवांखे अवामी न्यूज़ पारां अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे PS 42 ते आज़ाद उम्मीदवार अली पोर PP जे PS 42 ते नामज़द उम्मीदवार अली हसन हिंगोरजे जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। नाज़रीन, अवांखे अवामी न्यूज़ पारां अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे PS 42 ते आज़ाद उम्मीदवार अली पोर PP जे PS 42 ते उम्मीदवार अली हसन हिंगोरजे जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। जी नाज़रीन, अवांखे अवामी न्यूज़ पारां अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे PS 42 ते आज़ाद उम्मीदवार अली पोर PP जे PS 42 ते नामज़द उम्मीदवार अली हसन हिंगोरजे जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। जी नाज़रीन, अवांखे अवामी न्यूज़ पारां अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे PS 42 ते आज़ाद उम्मीदवार अली पोर PP जे PS 42 ते नामज़द उम्मीदवार अली हसन हिंगोरजे जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। नाज़रीन, अवांखे अवामी न्यूज़ पारां अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे PS 42 ते आज़ाद उम्मीदवार अली पोर PP जे PS 42 ते उम्मीदवार अली हसन हिंगोरजे जे हक़ में हथ। जी नाज़रीन, अवांखे अवामी न्यूज़ पारां अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे PS 42 ते आज़ाद उम्मीदवार अली पोर PP जे PS 42 ते नामज़द उम्मीदवार अली हसन हिंगोरजे जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। नाज़रीन, अवांखे अवामी न्यूज़ पारां अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे PS 42 ते आज़ाद उम्मीदवार अली पोर PP जे PS 42 ते उम्मीदवार अली हसन हिंगोरजे जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। जी नाज़रीन, अवांखे अवामी न्यूज़ पारां अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे PS 42 ते आज़ाद उम्मीदवार अली पोर PP जे PS 42 ते नामज़द उम्मीदवार अली हसन हिंगोरजे जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। नाज़रीन, अवांखे अवामी न्यूज़ पारां अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे PS 42 ते आज़ाद उम्मीदवार अली पोर PP जे PS 42 ते उम्मीदवार अली हसन हिंगोरजे जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। जी नाज़रीन, अवांखे अवामी न्यूज़ पारां अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो जे PS 42 ते आज़ाद उम्मीदवार अली पोर PP जे PS 42 ते नामज़द उम्मीदवार अली हसन हिंगोरजे जे हक़ में हथ खणी छॾियो आहे।